असांजो पुलिस जो जवान अलाह ॾिनो पवर जेको पंहिंजी ड्यूटी जा फर्ज़ निभाईंदे ऐं PCB ग्राउंड ते पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहियो उन दौरान इनखे बित जेका आहे सो मथां किरी पई ऐं असांजो जवान शहीद थियो। असांजी सिंध जी पुलिस उनखे सल्यूट कयूं था। हिन ॾुख में पाक आर्मी ऐं सिंध पुलिस गॾु बिट थी ग़रीब ऐं मिसकिन माण्हू जेके असांजा होॾ में बुॾल आहिनि उन्हनि खे जेका आहे सो पाणी मां कढी अचनि था ऐं पुलिस बि असांजी सिक्योरिटी ॾिए पई। जेके फ्लड में अंदरि अफेक्टेड उन्हनि खे सिक्योरिटी ॾिए पई। जेके बि ॾुख सुख में माण्हू फाथल आहिनि उते बि पहुचनि पिया, उते बि हिननि जे लाइ तहफ़ुज़ ॾिए पई। ऐं हीअ जवान ऐं मां ॿुधो आहे त ॾाढो बहितरीनु इंसानु हो ऐं हिन जो SHO बि तारीफ़ कनि था त साईं हिकिड़ो माना सचो इंसानु ऐं ड्यूटी जो पाबंद इंसानु हुयो ऐं जेको अॼु असांखे निहायत ॾुख आहे ऐं इहो ॿुधी त अॼु जेका आहे सो पंहिंजी ड्यूटी दौरान हीअ जेका आहे सो शहीद थियो आहे। ऐं हिनखे असां अस्पताल जे तरफ़ां असां सभु डॉक्टर बिरादरी पैरामेडिक्स टोटली हिनखे असां सलाम पेश कयूं। कॾहिं असांखे पुलिस सलाम पेश करणु ईंदी कोरोना में, लेकिन अॼु फ्लड में जेका आहे सो हीअ पंहिंजी ड्यूटी निभाईंदे शहीद थियो आहे। अॼु असां बि हिनखे सलाम